नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेहड़ में खबर ॾींदा हलूं त फरीदाबाद में अवाम जो समुंड उथली पियो। ग्रेड इंचार्ज एजाज़ बरोही खे हटायो ऐं खान फीडर ॻोठाइण जी बिजली बहाल करियो। जस्कम जे सॾ ते फरीदाबाद में जस्कम अॻवान ॾाढो ज़फ़र सोलंकी, वज़ीर सोलंकी ऐं ॿियनि सवें शहरनि फरीदाबाद शहर में शटर बंद हड़ताल कराए वॾो एहतजाज मुज़ाहिरो करे गो ग्रेड इंचार्ज गो जा ज़ोरदार नारा हया विया। शहर जो गश्त कंदा अची सिटी गेट वटि धरणो हयो वियो, जंहिं करे ईंदड़ वींदड़ गाॾियूं बीह वयूं। इन मौक़े ते धरणे खे ख़िताब कंदे चयो है त रिश्वतखोर ग्रेड अमले खे हटायो वञे। अवाम जे लाइ आज़ार बणियल वापडा में लाइनमैन खे हटायो वञे, जेके बिल जी आड़ में ॻोठाइण मां हज़ारे रुपया वठी हड़प करे रहिया आहिनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सीपको जे चीफ वापडा जे फीडल वज़ीर ऐं आला इख्तियारनि खां घुर कई त एहतजाज जो नोटिस वठी ग्रेड अमलो हटाए बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में पुरअमन एहतजाज जारी रहंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।